بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. آداب النبوية जेको असांजो सिलसिलो आहे 50 नंबर जेको असांजो सिलसिलो आदाब नबविया नसीहतूं हल्कियूं सुल्कियूं नबी करीम जो जंहिं शइ खां नबी करीम खे असांखे नबी करीम झले वियो आहे उन जे दोस्तनि खे असां पंहिंजे पाण खे यादि था कयूं। अॼोको जेको दर्स आहे अतियरा इहा इन शइ खां असांखे नबी करीम झलियो आहे। इहो तियारा छा आहे? इंसान जेको चवंदो यार अॼु मनहूस ॾींहुं अथई, या ही मनहूस पखी अॻियां आयो आहे, या ही मनहूस इहा शइ खां असांखे इस्लाम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि झले थो, अलाह साईं बि झले थो। पहिरियां त इन जो अरबी में चवंदा तशाउम हिकिड़ो माण्हू चवंदो यार बसि इहो फिलाणे सां ॻाल्हाए न, इहो निभागो अथई, इहो हीअं अथई। इहो अलाह ताला असांखे क़ुर में झले थो। सूरत अल आराफ 131 आयत में जंहिंमहिल अलाह साईं चए थो फ़इदा जाअतहुमुल हसना क़ालू लना हादिह व इन तुसिबहुम सय्यअ। अलाह साईं चए थो जे उन्हनि खे का भली शइ मिली, भलाई थी, या खटियुनि या कमायुनि, त चवंदो हा जी असांजी कमाई आहे, असांजी हिमत आहे, असां भली पोख कई, असांजी बनी भली आहे, असांजी महिनत आहे। ईअं चवणु चवंदा हुआ इन तुसिबहुम सय्यअ। ऐं जे हुननि खे ॾुखियाई थींदी, या हुननि जी बनी न कमायो, या पोख भली न थी, या रेट किरी पई, या अहिड़ी शइ जे थी, त छा चवंदा इन तुसिबहुम सय्यअ यतय्यरू बिमूसा व मन मअह। मूसा अलैहिस्सलाम उन टाइम में नबी हो बनी इसराइल में, त जेके उन टाइम में जेके बनी इसराइल माण्हू न उहे चवंदा त इहे मनहूस जेके आहिनि न इहे असांजे बनी जे भरिसां लंघिया। मूसा जा जेके दोस्त हुआ, जेके मोमिन हुआ मूसा अलैहिस्सलाम सां, जा मूसा मनहूस आहे, ईअं उन नबी अलाह जेके ईअं चवंदा हुआ, या वरी उहे हणंदा हुआ शइ उहा उन में यानी इहो जेको भलाई थिए त पंहिंजे लाइ, ऐं जेके ग़लति शइ जा फ़ाइदो न थिए ईअं न चवंदा मुक़दर आहे अलाह जे तरफ़ां आहे, न यतय्यरू बिमूसा व मन मअह। पोइ जो चवंदा त फिलाणो जीअं हींअर अॼुकल्ह बि ईअं न चवंदा यार ही वहाबी अथव, मस्जिद जे भरिसां न अचणो, मस्जिद पलीत थी वेंदी, मस्जिद खे हीअं जा फिलाणा हीअं अथव। जेके तौहीद वारा ऐं अलाह रसूल जी ॻाल्हि ॿुधाइण वारा उन्हनि जे बारे में इहे चवंदा मनहूस अथव, हीअ अथव, हीअं अथव, उन्हनि जे बारे में। ऐं इहो कुरैश छा कंदा हुआ नबी करीम जे टाइम में, इहा अहिड़ी शयूं कंदा। उहे छा कंदा, केरु सफ़र ते वञणु चाहींदो, उन टाइम में लट फुर ॾाढी हूंदी हुई, धाड़ियल घणा हूंदा हुआ, त पोइ उहे छा कंदा, पोइ उहे कबूतर खणी ईंदा, या अहिड़ो पखी खे पकिड़े ईंदा, ईअं काबतला अॻियां बीही, त उहे छा कंदा हुआ, उन पखी खे छॾींदा हुआ, उॾाईंदा हुआ। त जे उॾाईंदा त ॾिसो त हीउ पखी केॾे थो वञे, जे साॼे पासे वियो त चवंदा त पोइ बसि तूं कमाए वएं, तूं बची वएं, तूं वञु, ऐं तुंहिंजी सभु शइ सणाई अथई। इहो हिकिड़ी अलामत आहे त हीअ सणाई अथई, तूं वञु ऐं कमाए ख़ैर सां मोटी ईंदे। पर जे ओलह पासे या ओभर पासे ॿिए पासे वियो उहो पखी, त पोइ उन्हनि खे उन खे वरी चवंदा त न हाणे तोखे नाहे वञिणो, छो जो तोखे माण्हू मारे छॾींदा, या तूं कमाईंदे न, या तोखे माण्हू रस्ते में फुरे वेंदा। ऐं इहो शइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि बातिल कई ऐं हुकुम इहा ख़तमु करे छॾियो। त छो जो नबी करीम हुननि खे उन टाइम में चयो, इहो लफ़्ज़ चयो अतियरतु शिर्क। इहा आहे हदीस जेकी आहे इमाम अहमद मुस्नद इमाम अहमद में हदीस ऐं सही जामिया में बि आहे। त उन्हनि खे चयईं त अतियरतु शिर्क, यानी इहो शइ जेको तव्हां कयो था शिर्क था कयो अलाह सां। अलाह जेको मुक़दर हूंदो उहो शइ ॾिसंदो, पखी आहे या छॾियो था, इन जॾहिं बि वञे उनजी मर्ज़ी, इनजो इहो मक़सदु न आहे त तव्हां नुक़सान में पवंदो। त इहा जेके अतियरा, जेके अरबी में तशाउम चवंदा आहिनि उनखे, त जेके चवंदा नहूसत आहे, या ही निभाग आहे, इहा शइ असांखे नबी करीम झले वियो आहे। उलमा चवंदा त इहा आहे मुनाफ़ी लिकमाल तौहीद खे ख़तमु करण जे लाइ इहा शइ आहे अतशाउम। जेकी चवनि था नहूसत आहे, त इहा शइ छॾणु, इहा शइ जेकी आहे न इहा तौहीद खे हिकिड़ी यानी धकु थी हणे। छो तौहीद असांजो यकीन अलाह ते आहे, अलाह ॾियण वारो आहे, सभु शइ उनजे हथ में आहे। ऐं मके वारा जेके आहिनि इहे चवंदा हुआ त शहर सफ़र जे महीने में शादी न कजे, या अरबा हर महीने जे पछाड़ी में जेकी उहा उन में बि न कजे, या इहे शयूं उन्हनि वटि मनहूस हूंदियूं हुयूं। इहे चवंदा हुआ त इहे शइ ग़लति आहे, या हर अरबा महीने में जेके उनखे ग़लति सम्झंदा, चवंदा त हीअ मनहूस आहे, ऐं हिन में माण्हू ख़ुशी बि न करे। या 13 नंबर ते
13 तारीख़ ते इहो बि चवंदा हुआ त न त इहे इन ते तव्हां शादी बि न कयो, ख़ुशी बि न कयो। जे शादी कंदो त जेके ॿारु ॼमंदो त उहो यानी मंडो हूंदो, अंधो हूंदो। इहा उन्हनि वटि इहे शयूं हूंदियूं हुयूं त इहे शयुनि खां हू इहे सम्झंदा हुआ नुहूसत। या को तिजारत करणु वेंदा हुआ, पहिरियों दुकानु सुबुह जो खोलींदा हुआ पंहिंजो रोज़ी, त कंहिं काणे जे मुंहं में पिया या जॾहिं जे अंधे त उहो मोटी वेंदा हुआ। चवंदा हुआ यार जे हिकिड़े मनहूस जे मुंहं में पियासीं त सॼो ॾींहुं असांजो कमु बर्बादु थी वेंदो, तंहिंजे करे मां दुकानु पंहिंजो खोलियां ई कोन थो। त इहा हूंदा तशाउम। इहो तशाउम जेको इस्लाम में हराम थी वियो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खे रुतबो ॾिनो शिरक जो। इहो शिरक जो नबी करीम चयो त जेके शइ इहो चयो ईअं करे थो त उहो शिरक में पइजी वियो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मां इन मां बरी आहियां, मां इन मां बरी आहियां। ऐं हिते हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे अचे थी त उहो तबरानी में हदीस सही आहे ऐं सही जामिअ में, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अन इमरान बिन हुसैन मरफूअन वलैस मिन्ना मन ततयर। नबी करीम चए थो असां मां न आहे जेको इहा जेके ततयर को पखी खे वठी छॾींदा हुआ त असीं ॾिसूं त असांजा कम जा असांजो सफ़र सही आहे या न। वला तुतयर लह, ऐं जेको इहो करे थो कमु ॿिए जे लाइ कंदा हुआ उहो बि असां मां न आहे, असांजी उम्मत में न आहे। वला तुकहिन वला तकहिन लह, ऐं इहो बि न आहे त कहन इहे जेके उन टाइम में छा कंदा हुआ, वञी यार किताबु खोले ॾिस तूं हिन सफ़र में खटींदे कमाईंदे या बची ईंदे या न। इहो जेको असांजे पाकिस्तान में हींअर ताईं बि चवनि था यार वञी किताबु खोलाए ॾिस फलाणी मासी ॾे वञ त उहो किताबु खोले ॾिसंदी त तुंहिंजे लाइ छा आहे लिखियलु। इहे ॾिस न औ सुहिर औ त सुहिर लह, या त को तावीज़ वठी आहे, वञी को तावीज़ वठी आहे त तुंहिंजी हिफ़ाज़त रहंदी ऐं तूं बची वेंदे इन कम खां। ॾिसो अॼु कम असांजे मुल्क में थियनि बि था ॼण न। तॾहिं मां दोस्तनि खे चवंदो आहियां त मके जा काफ़िर त परे थिया, असांजे मुल्क में हींअर जेके मके जे काफ़िरनि खां वधीक शिरक था कनि। वॾी मुसीबत अलाह साईं बसि माफ़ु करे, अलाह साईं असांखे बचाए। इहो जेको आहे न हदीस, इहो हदीस सही आहे। तबरानी अल कबीर में सही अल जामिअ में बि आहे इहो हदीस सही आहे। त ॾिसो न केॾो ख़तरनाक शइ। साहिबनि चयो या रसूल अल्लाह असां इहो कमु कंदा हुआसीं, पोइ भला हाणे छा कयूं या रसूल अल्लाह, असां इहे शयूं कंदा हुआसीं त कंहिं सफ़र में बि न निकिरंदासीं। इहो पोइ साहिबनि खे चई जेको इहो कमु कंदो हो त हाणे इहा दुआ पढ़े। या हदीस अब्दुल्लाह बिन उमर क़ाल क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कफ़ारतु ज़ालिक मन रद्दतहु तयरा। जे इन शक खां इन डप खां न निकिरंदो सफ़र में या तिजारत में त पोइ छा करे, मिन तीर मिन हाजते, पंहिंजे कमु छॾे ॾिनई इन शइ जे करे, त इन हिकिड़े शक शुबहत जे करे त छा चए फ़क़द अशरक। नबी करीम चए थो पोइ शिरक में पइजी वियो। क़ालू या रसूल अल्लाह मां कफ़ारतु ज़ालिक, अल्लाह ताला या नबी रसूल अल्लाह ताला असांखे माफ़ु कीअं कंदो इन शइ जी असांखे ॿुधा। क़ाल ऐं यक़ूल अहदुहुम, हाणे इहा दुआ नबी करीम साहिबनि खे सेखारियो। अल्लाहुम्मा ला ख़ैर इल्ला ख़ैरुक, या अल्लाह ख़ैर सॼो तुंहिंजे हथनि में आहे। वला तैर इल्ला तैरुक, जेको हीअ असां नुहूसत सम्झंदासीं इहा शइ बि तुंहिंजो मुक़दर आहे, तुंहिंजे हथ में आहे। वला इलाहा ग़ैरुक, या अल्लाह तोखां सवाइ अलाह तोखां सवाइ अलाह बि कोन्हे। हाणे इहा हदीस आहे इमाम अहमद मुस्नद में सही हदीस आहे। ऐं इन में के रावी चवनि था त इन में ज़ाइफ़ आहे, छो जो हिकिड़ो रिवायत में आहे, हिकिड़ो उन में रावी थोरो ज़ईफ़ आहे। लेकिन इन जो उलमा चवनि था त जेको माना आहे बिल्कुलु सही आहे, छो जो तशाउम तबाए नुफ़ूस। इंसानु चवंदो यार अॼु अंधे या काणे जे मुंहं में पियुसि अलाह ख़ैरु करे, अॼु मां फलाणे जे मुंहं पियुसि अलाह साईं ख़ैरु करे, ऐं अलाह रसूल ऐं दीन खे सभु शइ विसारे छॾियो। इन जे करे अब्दुल्लाह बिन मसऊद छा चवंदो, वमा मिन्ना इल्ला वक़अ फ़ी नफ़्सिही मिन शैइन मिन ज़ालिक, हर इंसान में असां मां इहा शइ उन्हनि जे दिलि में पए थी। पर अलाह ते तवकुल जेको आहे उन शइ खे परे कंदो। जेके माण्हू अलाह ते तवकुल रखंदो त उहा शइ उन खां इंशा अलाह उहो बची वेंदो उन शइ खां। इहो रिवायत इब्न अबू दाऊद फ़ी सिलसिला सहीहा इहा उन में आहे। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त अलाह ते तवकुल रखे, अलाह ॾे तवजो ॾिए, इहा शयुनि खां इंशा अलाह बची वेंदो। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।